नाज़रीन अवां बुलेटिन में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट BNP जे सरबराह अख्तर मेंगल के चूंडन में हिस्सो वठण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में टे रुकनी बेंच अख्तर मेंगल जी नामज़दगी कागज़नि जी मंज़ूरी ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी कई। अदालत चयो त अख्तर मेंगल जा नामज़द कागज़ RO रद्द कया। इलेक्शन ट्रिब्यूनल तरफ़ां RO जे फ़ैसिले खे रद्द कंदे नामज़दगी कागज़ मंज़ूर कया। ॿुधणी दौरान अदालत वधीक चयो त अख्तर मेंगल जा नामज़दगी कागज़नि जी मंज़ूरी ख़िलाफ़ अपील रद्द कजे थी। सुप्रीम कोर्ट चूंड मापदंड जी हक़ीक़तनि बाबति केसिस में मुदाख़लत खां पासो करे रही आहे। अदालत हाई कोर्ट फ़ैसिले ख़िलाफ़ अपील ख़ारिज कंदे बलूचिस्तान नेशनल पार्टी जे सरबराह अख्तर मेंगल खे चूंड विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। नाज़रीन अवां सां बुलेटिन में हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट BNP जे सरबराह अख्तर मेंगल के चूंडन में हिस्सो वठण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में टे रुकनी बेंच अख्तर मेंगल जी नामज़दगी कागज़नि जी मंज़ूरी ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी कई। अदालत चयो त अख्तर मेंगल जा नामज़दगी कागज़ RO रद्द कया। इलेक्शन ट्रिब्यूनल तरफ़ां RO जे फ़ैसिले खे रद्द कंदे नामज़दगी कागज़ मंज़ूर कया। ॿुधणी दौरान अदालत वधीक चयो त अख्तर मेंगल जा नामज़दगी कागज़नि जी मंज़ूरी ख़िलाफ़ अपील रद्द कजे थी। सुप्रीम कोर्ट चूंड मापदंड जी हक़ीक़तनि बाबति केसिस में मुदाख़लत खां पासो करे रही आहे। अदालत हाई कोर्ट फ़ैसिले ख़िलाफ़ अपील ख़ारिज कंदे बलूचिस्तान नेशनल पार्टी जे सरबराह अख्तर मेंगल खे चूंड विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी आहे।